अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और अनकाल ग्रुप में सवाल आयो है, इब्लीस फरिश्ते यानी मलाइके में हो या न हो। फरिश्ता अल्लाह ताला जी नूरानी मखलूक है अने फरिश्ते जी सिफ़त इहा है त कॾहिं पण नाफ़रमानी नथा कयें ई फरिश्ता। हाणे इब्लीस मरदूद लाइन रजीम इन जी असुल फरिश्ते में न आहे, मलाइके में न आहे, इन जी असुल जिन्नात मां आहे। कान मिनल जिन्ने, जिन्नात में जा आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॿिए हंधि फरमाए फसजदल मलाइका इल्ला इब्लीस, फरिश्ते सजदो कयो मगर इब्लीस सजदो न कयो। एतिरे अरबी नियम क़ाइदा कानून जंहिंखे लोगत अने वग़ैरह वग़ैरह चवनि था, इन जे मुताबिक़ पण हिते ई आहे न, यानी मलाइका माना ई ॿई मखलूक मारे तो ॿई मखलूक जो ख़ुलासो अगली आयत में अची वियो, कान मिनल जिन्न, जिन्नात मां हो। अने फरिश्ते जी सिफ़त है त नाफ़रमानी कॾहिं नथा कयईं, इन नाफ़रमानी कयईं। अच्छा, चौथी दलील ये है त पिंड चएं अल्लाह ताला के साम्हूं इक़रार कयईं जे मूंखे तो आग मां पैदा कये अने फरिश्ता कुरे मां पैदा थियल आहिनि, फरिश्ता नूर मां पैदा थियल आहिनि। त इन मिणी दलील से साफ़ अने वाज़े थियो जे इब्लीस जिन्नात मां हो, मलाइका मां न हो। पर एतिरो आहे जे वॾो अरसो इन मलाइके भेरो रही करे इबादत कए, पर जॾहिं मामूली नाफ़रमानी थी वई त इहा नाफ़रमानी अल्लाह ताला खे पसंदि न आई अने रब जो क़हार ने गज़ब एतिरो नाज़िल थियो जे क़यामत सूदी मरदूद रहंदो अने इन मथे लानत जा मींहं वसंदा रहंदा। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।